अस्सलाम वालेकुम दोस्तों, ग़ुलाम हुसैन न्यू ड्रामो अची चुको आहे जेको KTN ते हलण वारो आहे। ड्रामे जो नालो आहे ग़ुलाम हुसैन। इन जी पूरी तव्हांखे अपडेट ॾींदासीं ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं इन में कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं इन जी पहिरीं किस्त कॾहिं ईंदी। फ़िलहाल इन जो टीज़र आयो आहे। इन जी पूरी मालूमात ॾिसण लाइ दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो ऐं थी सघे त शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ग़ुलाम हुसैन मतिलबु हिकु मल जेको पठान ग़ुलाम हुसैन मल तव्हां ॿुधो जेको सिंध में मशहूरु आहे ऐं उन जे नाले सां ई ड्रामो स्टार्ट कयो वियो आहे। ख़ासि करे शुरूआती मल खां मलाखड़ो हली रहियो आहे ऐं उन में ग़ुलाम हुसैन मल बि ॾेखारियो वञे थो, लेकिन इहो ओरिजिनल ग़ुलाम हुसैन न आहे, ॿियो आहे। बाक़ी जेके कापी उन जी कई अथनि वार वॾा साम्हूं सनड़ो उन वांगुरु, मतिलबु हीउ ड्रामो मल जे हिसाब सां तकरार जे हिसाब सां ठाहियो वियो आहे। इन में जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी भी मल आहे ऐं होॾो लाला सिकंदर वॾेरो आहे ऐं होॾो जेको लाला आहे जेको तकरार ड्रामे में सजावल जो सौट हुयो। ऐं ख़ासि करे दोस्तों इन में काफ़ी ॿिया अदाकार आहिनि, एस भट्टी भी आहे। ऐं जेको आहे दोस्तों हीउ ड्रामो बहितरीनु ड्रामो तव्हांखे नज़र ईंदो ऐं ॾिसण में ईंदो। ऐं ख़ासि करे एजाज़ कोलाची भी आहे जेको वारिस नाले सां तकरार ज़हर ज़िंदगी ड्रामे में हुयो ऐं काफ़ी खोड़सड़ा ॿिया अदाकार भी अनक़रीब साम्हूं अची वेंदा। हीउ KTN ते हलंदो, अनक़रीब हिकु ॿ इन जा टीज़र ईंदा ऐं प्रोमो ईंदो, उन खां पोइ हीउ KTN ते थी सघे थो हिन महीने या अॻे फरवरी महीने में रिलीज़ कयो वञे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।